न हुयो, को प्लॉट न हुयो, ऐं हिकिड़ो ॾिठो वञे त प्लॉट लेस हिकिड़ो नॉविल आहे। ऐं दुनिया में जेको लिखियो वञे थो पियो सुठो लिटरेचर, जंहिंमें जदीदियत आहे, पोस्ट मॉडर्निज़म आहे, उहो ऑर्गेनाइज़्ड न आहे। हू ऑल ऑफ सडन हुन में अलार्म आहे, इंट्यूशन आहे। सो सिंपली मां हूंदो हुउमि कराची जे क्यामाड़ी हॉस्पिटल में डॉक्टर हुयुमि। उते असां वटि हिकिड़ो डॉक्टर साहबु हुयो, मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हुयो। उहो पंहिंजी घरवारीअ सां सुम्हियो पियो हुयो बेड ते, त हुनजो जेको आहे उते ई निंड जे दौरान हुनजी घरवारी उते बेड ते गुज़ारे वई। डॉक्टर साहब खे ख़बर ई कोन हुई को मुंहिंजी घरवारी जेका मुंहिंजे भरिसां सुम्ही पई आहे उहा मरी चुकी आहे। डॉक्टर साहब चयो, मां हुनजे हथ खे जॾहिं वरितुमि, ईअं थोरो टच थियो त मूंखे लॻो हुनजो हथु तमामु थधो आहे। पोइ मूं जॾहिं ॾिठो त मां सॼी राति हिकु पंहिंजे मिसिस जेका मरी चुकी हुन सां सुम्हियो पियो हुउमि, ऐं हिकिड़ो कोल्डनेस, हिकिड़ो थधि जो अहसासु मुंहिंजे जिस्म में रहंदो पियो आयो। हिकिड़ो सिंपल थॉट हुयो। त इहो थॉट साम्हूं रखी करे मूं सोचियो त जेकर उन बुलंदीअ ते पहुचिजे जाते नथिंगनेस आहे, अणहूंदा कोई बि न आहे, उते पहुची कंहिं हस्तीअ खे ॻोल्हिजे ऐं उन हस्तीअ खे इहो अर्ज़ु कजे त ए पालणहार, ए रब, ए ख़ुदा, ए अलाह, मुख़्तलिफ़ जंहिंजा नाला आहिनि काइनात में, उनखे अर्ज़ु करे सघिजे त हे जेके ट्रेजिडीज़ आहिनि ऑल ऑफ सडन, जेके एक्सीडेंटल टाइप ऑफ दी ट्रेजिडी, नेचुरल डेथ ॿी शइ आहे, एक्सीडेंटल डेथ या ऑल ऑफ सडन जेको इंसानु गुज़ारे वञे थो उहा ॿी शइ आहे। त इहे जेके आहिनि इन्हनि खे ख़तमु करे इहे वॾा अलमिया आहिनि उहे जेके सो हो जेको आहे पंहिंजी हुनजी महबूबा आहे। इन में को कॉलेज वारो माहौल न आहे, सिंपली हिकिड़ो यूनिवर्सिटी ते हिकिड़ो चैप्टर आहे। सो सीरियलिज़म आहे। सीरियलिज़म मीन्स सीरियल जेको लफ़्ज़ आहे उनजी माना आहे ड्रीम, ख्वाबनाक आहे। सीरियलिज़म में ईअं हूंदो आहे त इंसानु हिकिड़ी ख्वाबनाक कैफ़ियत में हलियो वेंदो आहे ऐं उहो उन कैफ़ियत में हर शइ जेका बि हुनजे साम्हूं ईंदी आहे, छो जो ख्वाब में इंसानु ॾाढो पावरफुल हूंदो आहे। जॾहिं असां होश में आहियूं पावरफुल न आहियूं। मां ॾिठो आहे ख्वाब में ॾाढो असां अहिड़ियूं स्टेजिस क्रॉस करे वेंदा आहियूं जेके असां जीअरे न करे सघंदा आहियूं। आसमान टपी वेंदा आहियूं ख्वाबनि में, असां झुड़ में उॾरंदा आहियूं, असां जेके आहियूं हवा जे घोड़नि ते सवारियूं कंदा आहियूं। सो हिस्ट्री में मां हुनखे पोइ ते खणी वियुमि। हिस्ट्री में हुनखे ईअं खणी वियुमि त जेके वेझा असांजा हुया हस्तियूं हुयूं, ओलिया हुया, फिलासफ़र्स हुया, असांजा दानिश्वर्स हुया, उन्हनि वटि थींदो थींदो उहो पोइ पहुचे थो पियो यूनान ताणी पहुची थो वञे, मुस्लमान वर्ल्ड में यूनान, उन खां पोइ छो जो यूनान पहिरियों आहे, उन खां पोइ रोमन, असांजा मुस्लमान जेके आहिनि पैगम्बर आहिनि, पैगम्बरनि मां जेको आहे ईसा खां अॻिते वञे थो पियो हज़रत मूसा खां जेको आहे पंहिंजो हज़रत यूसुफ याकूब, ऐं उन खां अॻु में जेको आहे फ़लस्तीन मां जेको आहे उहो क्रॉस करे यूनान, ऐं पोइ उहो टपी करे आसमान जे उन ऊचाईअ ते पहुचे थो पियो जाते जेका इंतिहा आहे, ऐं हुनखे पक आहे त जेकॾहिं का हस्ती आहे त हिते त ज़रूरु हूंदी। पोइ उते वञी करे हुनखे मायूसी थिए थी पई त हिते त नथिंगनेस आहे, हिते त कुझु बि न आहे, हे निज आहे, निज माना नथिंगनेस आहे। सो उहो सॼो थॉट उते वञी हुनखे ॿाॾाए थो, ऐं पोइ जॾहिं हो जाॻे थो पियो, सॼो ड्रीम आहे हिकिड़ो हुनजो ॿाॾाइण जो हस्तियुनि खे त मुंहिंजे
इहा जेका महबूबा आहे मुंहिंजी घरवारी आहे जा जेका हुनजे भरिसां सुतल आहे, इनखे जेकर हिकिड़ो जीअंदान इनखे मिली पवे उहो कोन थो नसीब थिए, पोइ आख़िर में हुनजी जेका महबूबा आहे जॾहिं जागे थो त उहो हुनजी डेथ आहे। पर इन में हिकिड़ी वॾी कहाणियूं आहिनि, वॾो हिकिड़ो सफ़र आहे, वॾो ड्रीमफुल हिकिड़ो थॉट आहे, ऐं इनखे सीरियलिस्टिक वे में मां इएं तमामु मथे अर्श जी ऊचाईअ ते पहुचाए ख़तमु कयो आहे। ऐं उते नथिंगनेस ॾेखारी आहे त बाबा आहे कुझु बि कोन यार, जेको आहे उहो नथिंग आहे, ऐं जेका हर शइ आहे उहा मिथ आहे, ऐं हर शइ ॾंद किथाऊं आहिनि। सो हिन जो थीम जनरली ईअं आहे कालूवाला जो। वॾी महिरबानी। ऐं साईं जीअं ॻाल्हि कई त जेको माण्हू हिकिड़ो पंहिंजी महबूबा खे पंहिंजी ज़ाल खे बचाइण लाइ उन हद ते वञे थो ऐं सभिनी नबियनि औलियानि वलियनि खां अॻिते वधंदे वधंदे उन जी सुदरतल मंतहा ताईं उन जी हद ताईं पहुचे थो ऐं उते बि ॾिसे थो त हू नथिंगलेस आहे, उते कुझु बि न आहे। यकीनन ॾाढी दिलि वारी ॻाल्हि हुई। ऐं पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो अॻिते वधाईंदुसि, मुनीर चांडियुस तरफ़ हलंदुसि त तव्हांजा नावल रोमांस जे पस मंज़र में रचियल आहिनि ऐं ख़ासि तौर ते यूनिवर्सिटीअ जे पस मंज़र में आहे। ऐं ॿियो ॾिसिजे त सिराज खां पोइ सिंधी अदब में नावल में ख़ासि तौर ते जेका ट्रियाला जेके हथी ॾिनी आहे उहा तव्हां ॾिनी आहे। सो हीउ तव्हांजो हिकिड़ो इतफ़ाक़ चइजे या कीअं चइजे, इन जा कहिड़ा कहिड़ा कारण थी सघनि था? महिरबानी नाशाद रिज़वान, आवाज़ अचे थो? दरअसल ही जेका ट्रियालाजी जो जेको सिलसिलो जुड़ियो उहो त हिकिड़ो इतफ़ाक़ी थियो। बाक़ी नाविल जेको मूं लिखियो पहिरियों कैफ़ धारा कोए, उहो बि मां ईअं ई सम्झंदुमि त उहो बि इतफ़ाक़ी तौर ई लिखियो, छो त मूं जॾहिं बि लिखणु चाहियो मां लिखी न सघियुसि। कहाणियूं मूं लिखियूं कंहिं दौर में, उन्हनि खां मां मुतासिर पाण ई न थियुमि। हालांकि उहे कहाणियूं अख़बारुनि में शाया थियूं, मैगज़ीननि में शाया थियूं, जंहिं अदबी सर्किल में पढ़ियूं उन्हनि दोस्तनि तारीफ़ूं कयूं, पर पाण मां उन खां इंस्पायर न थियुसि। मूं चयो अहिड़ियूं कहाणियूं सभु लिखनि था, घटि में घटि 1000 कहाणीकार आहिनि, रोज़ अहिड़ियूं कहाणियूं लिखनि था, हिननि ई मौज़ुअनि ते लॻा पिया आहिनि। मां अहिड़े लिखण जो को फ़ाइदो न आहे। मूं चयो का अहिड़ी शइ लिखंदुमि जेका ईंदी ऐं अचण सां जेको आहे सॼे हिन अदबी मन इन में छाइजी वेंदी माहौल में। हालांकि मूंखे का पक न हुई त मां ईअं लिखंदुमि बि, पर बसि हिकिड़ो ईअं जेको नौजवानी जो हिकिड़ो ख़्यालु त मां ईअं कंदुमि या ईअं लिखंदुमि। हालांकि उन वक़्तु ताईं कुझु बि माना मुंहिंजे जेको आहे लिखण जो इरादो न हुयो। पढ़ंदो हुयुमि नाविल्स, मां नाविल पढ़ण जो शौक़ु हो, कहाणी पढ़ण जो शौक़ु हो, मूं काफ़ी सारा नाविल कहाणियूं पढ़िया। ऐं पोइ जॾहिं मां नाविल पढ़ंदो हुउमि त उन में हूंदी हिकिड़ी सेल्फ जेको आहे क्रिटिक वारी जेको आहे हिकिड़ी हैसियत सां त यार हिन में ही जेके ग़लतियूं रहिजी वियूं हिन नाविल नवीस खां, मां लिखण जी कंदुमि त उन में शायदि अहिड़े क़िस्म जूं ग़लतियूं न हुजनि। मूं अक्सर चयो, ॿ टे दफ़ा ॿियनि बि चयो आहे त मूं हिकिड़ो मिसाल नाविल पढ़ियो, 40-50 पेजिस खां पोइ खुलियो नाविल, 40-50 पेजिस ताईं माण्हू बोर पिए थियो। त मूं चयो ईअं न थिए जो माण्हू 5 पेज ते 10 पेज ते बोर थी ऐं नाविल मां हथु कढी वेही रहे ऐं न पढ़े। इन करे मुंहिंजी कोशिशि आहे, मुंहिंजो पहिरें सुफ़े जी पहिरीं सिट खां नाविल जेको आहे सुठो हुजणु खपे, अट्रैक्टिव हुजणु खपे, पढ़ंदड़ खे छिकींदो हले पंहिंजे पाण सां। हाणे इहे सभु सोचूं हुयूं मुंहिंजे मन में, पर उन्हनि जे लाइ का रिथाबंदी न हुई, न ई को मूं सोचियो त मां जेको आहे ईअं वेही लिखंदुमि। पर जीअं त हिकिड़ी 10-12 सालनि खां हिकिड़ी मुसलसिल जेको आहे शऊरी या लाशऊरी तौर ते हिकिड़ी कोशिशि हुई पढ़ण जे दौरान बि। मां सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियुमि, रेगुलर अची पढ़ियुमि सभु सिन्फ़ूं, हर सिन्फ़ जो जेको आहे शुरूआत खां वठी जेको आहे 4 साल जेके पढ़ियासीं त दोस्त असां ते खिलंदा हुआ त यार तूं सिंधी में आयो आहे रेगुलर, वरी रोज़ शाम जो लाइब्रेरी पढ़ण थो वञे। मूं चयो यार मूंखे शौक़ु आहे पढ़ण जो, मां पढ़ंदुमि कहाणियूं बि नाविल बि, माना मूंखे इन्हनि में इंट्रस्ट आहे, मां पढ़ंदुमि। पोइ मां ईअं पढ़ी
हालांकि हाणे मिसाल को माण्हू चवे त मां जेको आहे पहिरीं ख़्यालनि में जेको सोचींदो आहियां, पोइ का रिथा ठाहींदो आहियां, या पोइ वेही मां लिखंदो आहियां, मे बि थींदो हुजे, या मे बि मां बि कंदो हुजां, पर सच इहो आहे मूंखे ख़बर न आहे त मां लिखंदो कीअं आहियां। बसि जेॾी महिल उहो वक़्तु ईंदो आहे, उहा घड़ी ईंदी आहे, जेॾी महिल मूंखे लिखिणो हूंदो आहे त मां लिखणु शुरू कंदो आहियां, ऐं नाविल जेॾी महिल लिखिजी पूरो थी चुको हूंदो आहे, पोइ माना हाणे नाविल पूरो थियो। कैफ़धार कोए मां ईअं ई लिखियो, तो पुॼाणा मूं ईअं लिखियो, बुरे इन बंबोर में मां अटकी पियुमि, काफ़ी साल पियो रहियो विच में, अधु नाविल लिखियो पियो आहे, अधु नाहे लिखियो पियो। सॼी दुनिया पई पुछे छा थियो बाबा टियाला जी, तुंहिंजी इनकम्पलीट रहिजी वई। ख़ौफ़ थींदो यार, वाकई इनकम्पलीट न रहिजी वञे, खोड़ सारनि नाविलनि नवीसनि जी इनकम्पलीट रहिजी वई। लाल पुष्प लिखिया 2 नाविल, हिकु सर्द दीवार ऐं उहा दीवार आसमान ताईं, पर टियों न लिखी सघियो। मां ईअं न थिए त मुंहिंजो नाविल बि रहिजी वञे, पर वरी वक़्तु आयो अहिड़ो ऐं मूं उनखे पूरो करे वरितो। बाक़ी अहिड़ी का आहे कोन, माना जेको आहे का रिथा हुजे जंहिंमें माण्हू माना हाणे वेही सोचां त शाम वञी हीअं लिखंदुमि, ईअं नथो थी सघे, मूंखां न थी सघंदो आहे। थैंक यू। महिरबानी मुनीर साहब। पाण ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। नूर नबी राहूजो साहब असांजो हिन पैनल जो हिसो आहे, ऐं साईं जिन खां पुछंदुसि, साईं जिन जो ताज़ो नावल आयो आहे मुंहिंजी जान कोको, त हुन नावल जो जेको मौज़ू आहे उहो तुर्क फनकारा हेलेन बोलेक जे मौज़ूअ ते लिखियलु आहे, ऐं हिन नावल जो मौज़ू इंटरनेशनल सतह जो मौज़ू चई सघिजे थो। साईं जिन खां पुछंदुसि, तव्हां हिन मौज़ूअ ते लिखण जी कहिड़ी तव्हां ज़रूरत महसूसु कई ऐं हिन मौज़ू खे तव्हां चूंड कयो? महिरबानी। हाणे मुंहिंजो लिखण जो जेको सिरिश्तो आहे या सिस्टम आहे या तरीक़ेकार आहे, उहो थोरो मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजी शुरूआत शाइरी खां आहे, उन खां पोइ मूं कहाणी लिखी आहे, उहो मजमूओ मुंहिंजो आहे। हिन नावेल जेका हीअ टियाला जी मूं लिखी आहे, इन खां पहिरीं बि मुंहिंजो हिकिड़ो नावेल आहे वाजट वॼे वजूद में। आउं सोचींदो आहियां ऐं उन्हनि सोचनि जे नतीजे में आउं लिखंदो आहियां। मूं ते कहाणी नाज़ुल न थींदी आहे, इन पद ते आउं अञा कोन पहुतो आहियां जो मूं ते कहाणियूं नाज़िल थियनि ऐं उन्हनि कहाणियुनि ते आउं लिखां। ऐं महिनत कंदो आहियां। जीअं तव्हां पहिरीं मुंहिंजे तारुफ़ में चयो त शागिर्द सियासत खां वठी हिन वक़्त ताईं आउं सियासत में आहियां ऐं सियासी कारकुन आहियां, ऐं सियासी कारकुन हुजण ते मूंखे फ़ख़ुरु बि आहे। उन सां गॾोगॾु मां सुठो पढ़ंदड़ रहियो आहियां। ज़री यूनिवर्सिटी टंडोजान में जॾहिं शागिर्द हुउसि तॾहिं रूसी अदब पढ़ंदा हुआसीं, छो त इतफ़ाक़ सां मुंहिंजो वास्तो अहिड़ी तंज़ीम सां हो, सिंधी शागिर्द तहरीक, जेका आवामी तहरीक जी स्टूडेंट्स विंग हुई, पलीअ साहब जी, फाज़िल साहब जी अॻवानी में हलंदड़ तंज़ीमूं, लिखण पढ़ण जो माहौल, बहस मुबाहिसनि जो माहौल, कचहरियुनि जो माहौल, तकरीरुनि जो माहौल, ॻाल्हाइण सिखण जो माहौल, उन जे करे पढ़ण जो माहौल वधीक हो। त मूं रूसी अदब पढ़ियो, चीनी अदब पढ़ियो, वेटनामी कहाणियूं पढ़ियूं ऐं ॿिया बि इलाही सारा नाविल पढ़िया। ऐं सिंध अंदरि अमर जलील, सिराज, आगा सलीम, इन्हनि खे पढ़ियोसीं, उन्हनि जूं लिखड़ियूं ॾिठियूं, उन्हनि जा मकालमा, उन्हनि जा डायलॉग ॾिठा। ऐं उन खां पोइ वॾे अरसे खां पोइ मूं जेको सो ही लिखणु शुरू कयो। जेतिरे क़दुरु मुंहिंजे हिन नाविल मुंहिंजी जान कोको जो ऐं उन जे लिखण जो ज़रूरत, इन ते इन जो मुहरिक तुर्की इस्तंबुल जी कुर्द फनकारा हेलन बोलेक हुई। मूंखे महसूसु थियो त हिन सॼी दुनिया अंदरि आम तौर ते राय ॾियाच जे लाइ ऐं सिंध जे रिवायतुनि में इहे रिवायतूं हुयूं त सुर ते सिर ॾियण जी रिवायत सिंधी माण्हुनि जी हुई। उन खां पोइ मूंखे वरी हेलेन बोलेक जी शिकिल में इहा साॻी रिवायत मूंखे जीअंदी नज़र आई, जो हिन पंहिंजे यूरोम ग्रुप ते इन जेको सो तुर्कीअ जे हुकूमत जे बंदिशुनि ख़िलाफ़ बुख हड़ताल कई ऐं 288 ॾींहंनि खां पोइ उन बुख हड़ताल जे सिलसिले में हलंदे ऐं उन बुख हड़ताल जे सबबु
इन जी शहादत थी जंहिं मूंखे तमामु घणो मुतासिर कयो। इन खां अॻु में बॉबी सैंडर्स जो मसइलो, उन 28 ॾींहं बुख हड़ताल कई हुई, उन खां पोइ उनखे शहादत मिली हुई। पर हीअ इन माना में निराली हुई त हिन जी जदोजहद पंहिंजे ग्रुप जे मथां मढ़ियल बंदिश जे ख़िलाफ़ हुई ऐं संदसि साथी फ़नकारनि जे जेके गिरफ़्तार आहे उन्हनि जे आज़ादी जे लाइ हुई। इन मूंखे इहो मुंहिंजो बुनियादी मुहरिक हो ऐं इनखे मूं कलमबंद करणु चाहियो पिए, इन ते मूं लिखणु चाहियो पिए। पोइ मूं कुर्दनि जी तारीख़ खे पढ़ियो, कुर्दनि खे पढ़ियो, कुर्दनि जे हालतुनि खे पढ़ियो। पहिरीं जंग अज़ीम ऐं ॿी जंग अज़ीम में जेको हिननि सां कुर्दनि सां सॼी दुनिया अंदरि रश थियो, हिकिड़ी रियासत, हिकिड़ो मुल्क कुर्दिस्तान, उनखे 4 हिसनि में विरहायो वियो। वरी मूं जॾहिं सिंध जे हालतुनि खे ॾिठो त पाकिस्तान जे विरहाङे में असां सां सिंधी माण्हुनि सां बि इहो अशर थियो। पोइ वरी मूं भेट कई त कुर्द 4 हिसनि में हूंदे, 4 रियासतुनि जो हिसो हूंदे, उन्हनि पंहिंजी दावा तां हथु न खयो आहे, उन तां हू दस्तबरदार न आहिनि थिया ऐं उन पंहिंजी दावा ते क़ाइमु आहिनि। सॼी दुनिया अंदरि हू जलावतन आहिनि ऐं उन जलावतनी जे बावजूदि कुर्दिस्तान जी तहरीक हलाइनि था ऐं 4 रियासतुनि सां हिक ई वक़्त ते जदोजहद में आहिनि। ईअं सिंध सां बशर थियो विरहाङे वक़्तु। सिंध जा इलाही सारा हिसा ॿियनि मुल्कनि में हलिया विया, इंडिया में हलिया विया, ॿियनि सूबनि ॾांहुं हलिया विया, पर असांजे रहबरनि असांखे जदीद सिंध जो लोलीपॉप ॾेई असां खां उन्हनि असांजे इलाइक़नि खां सिंध वारी सुञाणप गुम करे छॾी। त इहा हिकिड़ी मूंखे जेका हिकु जहिड़ाई नज़र आई, राजा ॾियाच वारी रिवायत ऐं हुननि जो जेको क़ौमी इशू आहे, उन्हनि जो जेको वजूद जो इशू आहे, उहो मूंखे साॻियो नज़र आयो। हाणे इनखे मूं वरी रिलेटेड हीअं कयो त हिन मुंहिंजे नाविल जो जेको हीरो आहे उहो आहे कबीर, जेको सिंधी नौजवान आहे। ऐं उहो सिंधी नौजवान उन फैमिली जो फ़र्ज़ु आहे जेको सिंध वतन जी ख़ुदमुख़्तियारी, उन जी ख़ुशहाली, उन जी तइलीम ऐं उन जी तइमीर लाइ जहिड़ींदड़ आहे ऐं उन जी इनकलाबी तरबियत थियल आहे। उन तरबियत जे नतीजे में उहो हिकिड़ो बहितर इनकलाबी नौजवान आहे ऐं पुरजोश नौजवान आहे। ईअं मूं वरी जेका आहे कोको, हाणे कोको जेको आहे लफ़्ज़, इहो बि तुर्की ॿोली जो आहे। इन जो पस मंज़र बि अजीब आहे जेको मूं पंहिंजे पारां में लिखियो आहे ऐं हिते ॿुधाइणु मुनासिबु थो सम्झां। मुंहिंजो नंढड़ो ॾोहिटो आहे जो हाणे 5 मई ते उन जा 3 साल पूरा थींदा। उन जीअं थोरो बाती ॿोली में ॻाल्हाइणु शुरू कयो त पंहिंजी वॾी पुफी खे उहो कोको सॾींदो आहे। ईअं मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो दोस्त हो, जॾहिं मां आवामी तहरीक कराची डिवीज़न जो सदर हुयुसि, त उहो तक़रीबन 4-5 सालनि जो, उहो मूंखे दाह सॾींदो हो। हिकिड़ी गॾिजाणी में पलियो साहब में मूंखे गॾिजी वञिणो हो, पलियो साहब मुंहिंजे जॻह ते आयो, मूं घरु चांहि चई, त उहो नंढड़ो ई, माना एतिरो नंढड़ो हो जो 2 कोप खणी ऐं बिस्किट जी प्लेट खणी न पिए अची सघियो, त मूंखे अची चई दाह चांहि तयारु आहे ऐं उहो खणी वठो। त पलीअ मां उथण वारो हुउसि, पलीअ साहब मूंखां पुछो त हीउ छोकिरो जेको आहे सो बंगाली आहे छा? मुंहिंजो न सही सिंधी आहे, सुमरो आहे। चए पोइ इहे जेको थो दाह सॾे थो, मुंहिंजो जीअं ॼाओ आहे ॻाल्हाइणु शुरू कयो अथसि, मूंखे दाह सॾींदो आहे। जे बंगालीअ में वॾे भाउ खे या घर जे वॾे खे दाह सॾींदा आहिनि। जॾहिं मुंहिंजे ॾोहिटे पंहिंजी पुफी खे कोको सॾणु शुरू कयो त मूंखे जेको सो क्लिक थियो ज़हन में त मे बी इहो कंहिं न कंहिं ॿोली जो लफ़्ज़ हुजे। गूगल ते सर्च कयमि, 2 ॾींहंनि में ख़बर पई त कोको तुर्की ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजो सिंधी तर्जुमो सुगंध आहे। फारसी वारा हुनखे ख़ुशबू सॾींदा आहिनि, जेको असांजी सिंधी ॿोली में मुरविज आहे। त उनखे कोको खे मूं जेको सो हीरोइन ठाहियो, जेका हेलन बोलेक जी मूं भाणेजी ॾेखारी आहे ऐं उहो फ़नकार ऐं इनकलाबी आहे जेको सो ख़ानदान आहे। उहा छोकिरी बि चाइना जे शहर जिंगज़ू जी यूनिवर्सिटी, ज़ियांगजी यूनिवर्सिटी में पढ़णु अचे थी, मेडिकल में, उते हिन जी मुलाक़ात थिए थी। बेसिकली प्रेम कहाणी आहे, पर ही उहा प्रेम कहाणी आहे, उहा केपन्स कहाणी आहे जेका 2 क़ौमुनि खे, 2 सकाफ़तुनि खे, 2 मुल्कनि जे रिवायतुनि खे हिक ॿिए खे वेझो आणे थी, हिक ॿिए खे ॻंढे थी। ऐं उन सॼो जेको उनजो सिटराव आहे उहो चीन में आहे। उन जे करे चीन जे मौजूदा सियासी जेके सूरत हाल आहे उन ते बहस आहे, सकाफ़ती इनकलाब जी ॻाल्हि ॿोल बि आहे, लॉन्ग मार्च जो ज़िक्र बि आहे, उन सां गॾोगॾु प्रेम कहाणी बि आहे। ऐं मां इन करे इहा सॼो शइ लिखी आहे ऐं शौरी तौर ते लिखी आहे जो मां सम्झां थो त समाज खे तब्दील कंदड़ जेका साइंस आहे उहा सियासत आहे। असांजे समाज अंदरि ही जेकी बि मसाला आहिनि, जेकी बि इशूज़ आहिनि, जेकी बि सुञाणप जूं ॻाल्हियूं आहिनि, जेकी बि फ्रस्ट्रेशन आहिनि, उनजो सबबु असांजो हुक्मरानी आहे। ऐं असांजी हुक्मरानी हींअर जेके 2-3 सेशन ॾिठासीं उन में इहे सभु शयूं पिया आहियूं त असांजी सुठी हुक्मरानी न हुजण जे करे असां में साइंस जी तहक़ीक़ जी खोट आहे,
अदब खे जेको सो प्रॉपर वैल्यूज़ कोन था मिलनि, साइंस ऐं टेक्नोलॉजी खे वैल्यू था कोन था मिलनि, यूनिवर्सिटियुनि में फंड कोन्हनि के, ॿाहिराड़नि जे शहरनि खे सहूलियतूं कोन्हनि के, इहे सभु सबबु आहिनि इन जे करे जो असां वटि सुठी हुकुमरानी कोन्हे। त मुंहिंजो जेको मक़सदु आहे त हिन दौर में नाविल हिकिड़ो इन क़िस्म जो बि लिखियो वञे, हिन क़िस्म जे नाविल जी वकालत करण जी माना मुंहिंजी कतई इहा न आहे त अदब में जेके सुठा नाविल लिखजनि था उन्हनि नाविलनि जो ज़िक्र करणु अजायो आहे। मिसाल तौरु हिन जो जेको मुंहिंजे नाविल जो टियों हिसो आख़िरी हिसो आहे, हीउ पहिरियों हिसो आहे मुंहिंजी जान कोको, ॿियो हिसो आहे प्यारा कबीर, टियों हिसो ऐं आख़िरी हिसो आहे शब यल्दा माना छोटकारे जी राति। उन में मूं रसूल मेमून जे नाविल कुता नाविलेट आहे छपियल आहे उहो पढ़ियो त उनखे मूं इंतिहाई पॉज़िटिव अंदाज़ में ॿिनि सिटुनि जो उन नाविल जो तत कढी इंतिहाई पॉज़िटिव अंदाज़ में इस्तेमालु कयो आहे। त मां चवणु ई थो चाहियां त असांजो जेको नाविल लिखिजे पियो उहो हिकिड़ो लव स्टोरी बि आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ कैंपस स्टोरियूं बि आहिनि, उन सां गॾोगॾु समाजी इश्यूज़ ते बि आहिनि, माण्हूअ जी ज़ाती नफ़्सियात ऐं माण्हूअ जे ज़ातियुनि महरूमनि ते बि आहिनि। उन सां गॾोगॾु मुंहिंजो ई ख़्यालु आहे त सियासी नाविल बि लिखजणु खपनि, उन जा पढ़ंदड़ बि पैदा करणु खपनि, छो त सियासत में मुहरिक ऐं मुतहरिक किरदार अदा करण खां सवाइ असां जेकी बि ख़्वाब उणूं था, जेकी बि ॻाल्हियूं कयूं था, उन्हनि जी साबिया मुमकिन न आहे। असां जेकॾहिं तालीम बहितर करणु चाहियूं था उन जे लाइ बि असांखे सियासत जो दर खड़काइणो पवंदो, छो त असांजी तालीम जी तबाही जा पेरा उन पासे था वञनि। असां जेकॾहिं समाजी इंसाफ़ जी ॻाल्हि कंदासूं त समाजी इंसाफ़ जो मामिलो बि असांजी सियासत में अटकियल आहे। जेकॾहिं असां सिहत जी ॻाल्हि कंदासूं त सिहत जो मामिलो बि असांजी रियासत सां अटकियल आहे। असां जेकॾहिं ख़ुदि मुख़्तियारी तामीर ऐं तरक़ी जी ॻाल्हि कयूं था उहा बि इन सां ॻंढियल आहे। उन करे आउं सम्झां थो त मूं जहिड़े सियासी कारकुन खे अदब में सियासी नाविल लिखणु खपनि ऐं मूं ते का बि जेको आहे सो आमद न थींदी आहे। उन जे लाइ आउं महिनत कंदो आहियां, उन जे लाइ आउं गूगल जो ऐं मुख़्तलिफ़ किताबनि खे पढ़ंदो आहियां, उतां जेको सो शयूं कोट कंदो आहियां, उन खां पोइ हिकिड़ी आइडिया ठाहे उन आइडिया ठाहिण खां पोइ लिखणु शुरू कंदो आहियां। ऐं जेका मुंहिंजी लिखत वरी इतफ़ाक़ सां ईअं बि थींदी आहे त जेकॾहिं मूंखे 200 पेज लिखणा हूंदा आहिनि त 250, 300, 400 पेज लिखी वेंदो आहियां, पोइ उनजी पाण वरी एडिटिंग करे इनखे जेको सो हिन फॉर्मेट में आणींदो आहियां। ऐं हीउ नाविल जेको मुंहिंजो ट्रियोलॉजी आहे इहो बि ईअं आहे। दरअसल मूं कहाणी लिखणु पई चाही जेको नाविलेट ताईं वधी वई, नाविल खां पोइ जेॾी महिल अॻिते नाविलेट खां अॻिते वधियुसि त नाविल थी वियो, ऐं जॾहिं मूं लिखी पूरो कयो त हीउ तक़रीबन जेको आहे सो 580 पेज थी वियो, जंहिंखे पोइ मूं 3 हिसनि में विराए ट्रियोलॉजी में आंदो आहे। वॾी महिरबानी ऐं वक़्त जो अहसासु कंदा हलूं, असां टाइम पे मुख़्तसर आहे। मुख़्तसर सवाल अञा हिकिड़ो साईं जिन खां रखी वञा, जीअं तव्हां पंहिंजे नाविल ते सही ॻाल्हायो, जीअं असां वटि राय ॾियाज पंहिंजो सिर तरीअ ते रखी ऐं बीजल जे सुरंदे ते सिर ॾिनो, ऐं उहो ई रिवायत हुई जेका हेलेन बोलिक उहा क़ाइमु रखी, तमामु सुठो। ऐं आउं रसूल मेमन साहिब जी तरफ़ हलंदुसि त रसूल मेमन हिकु कहाणीकार, हिकु शाइर, हिकु नाविल निगार आहे। पाण वधीक सिस्ट पाए छा में थो पाण खे महसूसु करे त आउं छा आहियां। ऐं ॿियो ताज़ो कोविड दौरान तव्हांजो नाविल आयो आहे कुता, ऐं उन नाविल जो थीम छा आहे ऐं उन नाले सां केतिरी मुशाहिबत रखे थो? महिरबानी। दरअसल जेको लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे उहो शाइर वटि हूंदो आहे, उहो कहाणीकार वटि न हूंदो आहे। नाविल निगार वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो न हूंदो आहे। शाइरी मूं इन करे कई त पाण खे हिकिड़ो लफ़्ज़नि जो सरमाएदार बणायां। उन खां पोइ मूं कहाणियूं लिखियूं। कहाणियुनि लिखण जो मक़सदु इहो हुयो त मां अहिड़ी प्रैक्टिस कयां जो सुठो नाविल लिखी सघां। मूं 1976 खां वठी 2000 ताईं कहाणियूं लिखियूं। पहिरियां 10 साल मूं शाइरी कई, जंहिंजो जेका हिकु मजमूअ में बि शामिल आहे। हाणे छा जो मूं ॾिठो शाइरी में सखर में हूंदासीं, हेॾो साईं वेठो आहे, असांजो दोस्त अदल सुमरो वेठो आहे, अयाज़ गुल हूंदो हुयो, शेख अयाज़ उन्हनि ॾींहंनि में असांजे गरजाणनि में ईंदो हुयो, वटी साहिबु हुयो। मूं ॾिठो शाइरी में शाइरी तमामु रिच आहे। सिंधी शाइरी त अहिड़ी आहे बहितरीन जो मां बयानु करे नथो सघां। शाइरीअ में उरूज माणणु हिकिड़ो मौजज़ो आहे सिंध में। मूं कहाणियूं लिखियूं, कहाणियूं चवंदा ठीकु आहे सुठियूं लिखियूं, पर इहा नाविल लिखण जी प्रैक्टिस हुई।
उन खां पोइ 2000 में अची मिस 30 सालनि खां पोइ मां पहिरियों नाविल लिखणु चाहियां त लिखी सघां पियो, पर मूं सम्झो न, इहा प्रैक्टिस जेका आहे जारी रहे जीअं कि सुठा नाविल लिखी सघां। उहो सभ खां पहिरीं नाविल जेको लिखियो उहो लिखियो नजूमी नाविल लिखियो, ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ नाविल आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 6 नाविल्स आहिनि। ऐं तव्हां जीअं ॿुधायो त कुता नाविल जेको आहे ताज़ो मूं लॉकडाउन में लिखियो, ऐं उहो अञा बाक़ाइदे किताबी सूरत में न आहे, पर उहो जेको आहे हिकु रिसाले में सॼो कंप्लीट नाविल शाया थियो आहे। कुता नाविल हिकिड़ो उन में समाजी पस मंज़र आहे अंदरि। मां जॾहिं नंढड़ो हूंदो हुयुमि त मूंखे कुता ॾाढा वणंदा हुया। 5 सालनि जो हूंदो हुयुमि, पाड़े में कुता घुमंदा हुया, मूंखे वणंदा हुया ॾाढा। हिकिड़ो परियों ॾाढो मूंखे वणियो सुठो कुतो, तमामु परियों, हुनखे मां पंहिंजे कुल्हे ते खणी आयुमि। मां नंढड़ो हुयुमि, मां थकिजी पियुमि, सहकी पियुमि, हुनखे रखंदो रखंदो घर पहुतुमि। उहो नंढपण जो ज़मानो हुयो ऐं उन कुते जे हवाले सां मूं पंहिंजो पूरो नंढपण उन में समाए छॾियो आहे। पोइ हाणे ज़िंदगीअ जो बसि इंसिडेंस आहे हिकिड़ो, छा चइजे त कुता तमामु घणा मूं पालिया आहिनि घर में, ऐं इन नाविल में मूं हर पहलू जेको बि आहे सोशल पहलू सखर जो कराचीअ जो उन में विधो आहे, ऐं उन जे पस मंज़र उन जो जेको आहे उहो कुतो आहे। कुते जे पोयां हर कहाणी जो जेको मेन प्रोटागोनिस्ट आहे उहो कुतो आहे। उन जे पोयां सॼी हिकिड़ी बायोग्राफिकल नाविल आहे इहो, उहो हलंदो पियो अचे। मूं उन में हाणे छा चइजे त हिकिड़े मूंखां पुछियो, यार तूं पंहिंजे हुन में महबूबा जो ज़िक्र छो न कयो थी? मां चयोमांसि यार उन में कंहिं कुते जो ज़िक्र ई कोन्हे, मां महबूबा जो ज़िक्र कीअं कयां? सो मां हुनजो ज़िक्र न कयुमि हुन में, छो जो हर कहाणीअ जे पोयां हुन में हर इंसिडेंस जे पोयां हिकिड़े कुते जो हुजणु ज़रूरी आहे, ऐं हिकिड़ो पस मंज़र आहे कुते जे पोयां हिकिड़ी पूरी शॉर्ट स्टोरी, इहो छा पंहिंजो नावल जेको आहे उहो हलंदो अचे थो पियो। मूं उहो हिकिड़ो हूंदो मां वटि शानदार कुतो हूंदो हुयो जाइ में, कराची में मां रहंदो आहियां, शहर खां ॿाहिरि जाइ आहे सुपर हाईवे वारे पासे ॾे, मूं उहो पंहिंजी जाइ में पालियो उहो कुतो, सुठी नस्ल जो कुतो हुयो। उन ते मां उहो बि उन्हनि जो नाविल में उनजो ज़िक्र आहे। मज़े जी ॻाल्हि आहे, हाणे मौजूदो चओ इंसिडेंस चओ, छा बि, जंहिं ॾींहुं मां नाविल लिखी इहो पूरो कयो ॿिए ॾींहुं कुतो मरी वियो। हाणे मूंखे हैरत थी लॻे कुतो मरी वियो, उहो ख़बर न आहे छा आहे, मुंहिंजो अक़ीदो न आहे, मां तोहम परस्त माण्हू त सफ़ा आहियां ई कोन। मां बिलीव कंदो आहियां रियलिटीअ में, हक़ीक़त में, कंहिं बि अक़ीदे में मां बिलीव न कंदो आहियां, कंहिं बि तक़दीर में मुक़दर में या इन्हनि खे मां बिलीव न कंदो आहियां। सो सॼो पस मंज़र हुनजो कुता ऐं कुतनि जे पोयां पूरो इहो हिकिड़ो मुआशी जेको आहे उहो नाविल जो सिलसिलो हलंदो पियो अचे। वॾी महिरबानी रसूल साहब, असां वटि टाइम सफ़ा घटि आहे, उन करे असां सेशन खे हिते ई वाइंड अप कंदासीं, ऐं असां वटि 2 किताब आहिनि उन्हनि जी असां मुहूरत कंदासीं। असां वटि किताब आहे मुंहिंजी जान कोको, साईं नूर नबी राहूजो साहिब जिन जो किताब जो हाणे ज़िक्र थियो, असां उनजी बि मुहूरत कंदासीं। गॾोगॾु तरीक़त जो सिज जेको नाविल आहे, असांजे दोस्त मंज़ूर कोहियार जो जेको कंहिं मजबूरी सबबु अॼु न पहुची सघियो, असां गॾोगॾु उन किताब जी बि मुहूरत करे छॾींदासीं। ऐं हिन किताब जो जेको थीम आहे तरीक़त जो सिज, ही सूफ़ीज़म जे फ़िक्र ते लिखियल आहे नाविल, ऐं 13वीं सदीअ में जेको हिकिड़ो संगीन दौर हुयो, उन दौर में कलंदर लाल शहबाज़ जो जेको सूफ़ियाणो किरदारु हुयो उहो कीअं हुयो, उन हवाले सां ही नाविल तसव्वुफ़ जे फ़िक्र में लिखियल आहे। ऐं ही ज़रूरु सिंध जा नौजवान ही किताब पढ़नि। असां इन्हनि ॿिन्ही किताबनि जी रोनमाई करण खां पोइ सेशन खे वाइंड अप कंदासीं। हरीफ खान चांडे दोस्तनि खे कुझु छॾाइण